अच्छी सेहत अच्छे खाने की ज़मानत है। फिर देर न कीजिए, अभी मदीना रेस्टोरेंट मिशन बड़ी पर तशरीफ लाए और अब बनवाए अपनी मर्जी का खाना। प्रोपराइटर अल्ताफ कुंबर, मिशन बड़ी। अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बर सां शेयर कंदा हलूं। मिशन वडी तोड़े भरपासे जे इलाइक़नि में गैर ऐलानी लोड शेडिंग जो सिलसिलो जारी है। जॾहिं त शहरी तोड़े अफ़्तारी में बिजली न हुजण जे करे शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। 8 खां 12 कलाक लोड शेडिंग कई थी वञे, जॾहिं त कारोबार बि सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। ॿिए पासे बीमार माण्हू तोड़े मासूम ॿारड़ा बि सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मिशन वडी तोड़े भरपासे जे माण्हुनि जो हेस्कोक टंडो अलहयार खां मुतालबो आहे त जल्द खां जल्द गैर ऐलानियल बिजली जी लोड शेडिंग ख़त्म कई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ विज़िट करियो असांजी वेबसाइट मिशन